अस्सलाम वालेकुम दोस्तों। प्यारा दोस्तों, मां अॼु तव्हांखे ॿुधाईंदो त इहो जेको लम्स जी टेस्ट आहे, इन जे अंदरि खोड़ सारा स्टूडेंट जेको आहे पैसा ॾेई पास थिया आहिनि। पोइ कीअं पास थिया आहिनि? त असांजे पाकिस्तान में आहे रिश्वत वारो सिस्टम तमामु घणो आहे। त उन हिसाब सां जेको ग़रीब स्टूडेंट आहे उन जे लाइ को बि सहूलियत न आहे। ठीकु आहे, बाक़ी पैसे वारो ॾिसो, लम्स जी टेस्ट जे ॾींहुं राति जो 2 खां 3, 4, 5 ताईं, सुबुह 5 ताईं कीज़ विकिजूं पिए। त उहो केतिरे ताईं वियूं पिए उहो तव्हांखे ॿुधायां। तक़रीबन 50,000, 60,000, 70,000 ऐं लख जे विच में। ॾिसो त उहो ग़रीब